चाकर खान खे असांखे पुलिस सेफ्टी ॾे हे डाकू ॿधनि। उन खां बाद ज़िले जे एसपी खे असांजो अर्ज़ु आहे त असां सां वॾी नाजाइज़ी आहे, असां लाइ कुझु करे हिननि खे ॿधे गिरफ़्तार करे पोइ असांजो हक़ फ़ैसिलो साइमी चाकर खान तोड़ींदो आहे ऐं इन्हनि खे चाकर खान ॾोड़ो कंदो आहे। ॿियो के डाकू आहिनि इन कंहिंसां बि ॾोड़ा न थींदा, हुकूमत करे थो सघे। असां ग़रीब आहियूं, असां सां वॾी नाजाइज़ी आहे। असांजो हे अटालो असां तव्हांखे ॾेखारियूं, तव्हां हैरत में अची वेंदो त ही 5000 माण्हू किथां मानी खाईंदा, हे 1000 माण्हू असांजा माण्हू ॾिसो, अवल में नंढा वॾा ऐं जेके बि असां 4-5 भाइर आहियूं ऐं असां मज़दूरी करण वारा आहियूं। असांजो अर्ज़ु आहे सरदार चाकर खान खे ही ऐं साहिब एसपी खे, ज़िले जो मालिक आहे, हुनखे अलाह ॾिनो एॾो हुदा ऐं असां लाइ कुझु न आहे। थाणे जो सूबेदार साहिब खे असां लाइ कुझु न आहे। के ॾाढे जो हुजे हा त हींअर मुल्क ॿरी वञे हा। असां ग़रीब आहियूं, असां लाइ कुझु न आहे। न हुकूमत किथे सुहिणो आहे न चङा सुहिणा आहिनि। असांजो बसि इहो अर्ज़ु आहे।